महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो विछोड़ो अर्द शाते पोक्या त दुखे में दुखी शय आ दिल वारी शय जी जुदाई। अल्लाहु अकबर जै टेम ते मिठड़े मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हीअ फानी दुनिया छॾे विया। महबूब संजे जुदाई खां बाद में महबूब संजे विछोड़े खां बाद में महबूब जा सवा लख असाब सगोरा जेके महबूब जा सच्चा आशिक हा दीवाना हा परवाना हा ॿियनि जे पासे ॾे त नथो वञा फ़क़त मां हिकिड़ो मंज़र अवां जे साम्हूं थो पेश कयां। हरते बिलाल रज़ी अल्लाह ताला नो जै महबूब जे करे दीन जे करे कुरान पाक जे करे कलमे जे करे सान सदमा सटा चान सदमा सटा महबूब जे करे पंहिंजे सीने जे मथां गोरा गोरा पत्थर बर्दाश्त कया। अजो तोखा मुखां 13 कलाक फ़क़त उन बर्दाश्त न थी सघंदी आ बुख रोज़े जी बर्दाश्त न थी सघंदी आ। गर्मिया जा ॾिहाड़ा जून जुलाई जा सख़्त ॾियारा हेठों ततल वारी सीने ते पत्थर। बाबा साईं मुसलमान सॾाइणो सोलो आ मुसलमान बणजणो ॾुखियो आ। दवा से इंसान सदाइन सोलोवा इंसान बणजणो ॾुखियो। रसूलुल्लाह से जो आशिक सदाइन सोलोवा रसूलुल्लाह जो आशिक बणजणो ॾाढो ॾुखियो आ। अल्लाहु अकबर तवज्जह तकर टाइम जे किल जे लिहाज़ सां मां तफ़सील ॾे नवीद में उनवान जेको मां खयो त ॾुखे में ॾुखी शइ पंहिंजे जेको माण्हूअ खे तकलीफ़ ॾींदड़ ईज़ा ईंदड़ लम्हो कहिड़ो हूंदो आहे दिल वारी शइ जी जुदाई। रमज़ान मुबारक जो महीनो भी उन्होंने यारन जे लाइ ॾुखी शइ जिनजी रमज़ान मुबारक सां सच्ची मोहब्बत हुई। अल्लाहु अकबर वो हरते बिलाल जंहिं महबूब जे सदके वॾेरनि जूं मारां खाधियूं सरदारनि जूं मारां खाधियूं उन मारनि जो तफ़सील ॾे बि नथो वञा। हिकिड़े ॾियारे सिद्दीक़ अकबर फरमाइसो ओ बिलाल चए जी सोना चए मूंखे बि ख़बर आहे तूं मिठे मोहम्मद करीम जो सचो आशिका मुखे भी खबर आ तू अल्लाह जो सच्चो आशिका। ओ बिलाल यार हितो मुझो गुज़रो थींदो आ तोखे मारींदान जे टाइम ते तोखे तकलीफ़ ॾींदान मुखे ॾुखो थींदो आ मुखे सदमो पचंदो आ। ओ बिलाल हीअं कंदो कर हुननि खे चिड़ छाते ईंदी आ ॾाढा तू अहद अहद चवंदो आ हुननि खे चिड़ ईंदी आ। अल्लाह खे त ख़बर आ तू सच्चो अल्लाह जो आ पो दिल में अहद छो न चवंदो आ। रसूलुल्लाह से के भी खबर आ पो दिल में अहद अहद छो न चवंदो आ ॾाढा अहद अहद जो लफ़्ज़ चवंदो आ हुननि खे कावड़ी ईंदी आ। अल्लाहु अकबर उन आशिक बिलाल जेके जुमला चया चवे तो अबू बकर सिद्दीक़ मां मजबूर आ मां पंहिंजे वस में न आहियां हुननि खे धक्को हणंदे मज़ो ईंदो आ मूंखे ॾाढा अहद अहद चवंदे मज़ो ईंदो आ। आज़माइन पंहिंजी ताक़त देखा सग अथन लिखियो पियो पंज पंज सरदार ॾह उन्हनि जा नौकर मारे मारे थकजी पवंदा हा पर सोने बिलाल जे ज़बान ते अहद अहद बंदि न थींदो हो। जन्नत सोली न थई जन्नत सोली न थई कुरान तो फरमाए अलिफ लाम मीम अहसिबन नास अन युतरकू अन यकूलू आमन्ना वहुम ला युफ्तनून। कुरान तो फरमाए अम हसिबतुम अन तदखुलुल जन्नह वलम्मा यातिकुम मसलुल लज़ीना खलौ मिन क़ब्लिकुम मसतहुमुल बासा वज़र्रा वज़ुल्ज़िलू हत्ता यक़ूलर रसूल वल्लज़ीना आमनू मता नस्रुल्लाह अला इन्न नस्रल्लाहि करीब।
तो इल्लल्लज़ीन क़ालू रब्बुनल्लाहु सुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका अल्ला तख़ाफ़ू वला तहज़नू व अबशिरू बिल जन्नह अल्लती कुन्तुम तुअदून नहनु औलियाउकुम फिल हयातिद दुनिया व फिल आखिरह वलकुम फीहा मा तश्तही अनफुसुकुम वलकुम फीहा मा तदऊन नुज़ुलन मिन गफूरिर रहीम। जन्नत वठण सोली ना है। हिन जिस्म तो हथ खणो पवंदो आ, हिन जान तो हथ खणो पवंदो आ। दिल अल्लाह के दई छड़ जाए, जान अल्लाह के दई छड़ जाए। दिल मिठे मोहम्मद करीम के दई छड़ जाए, जान मिठे मोहम्मद करीम के दई छड़ जाए। पो समझ पको मुसलमान वा। रते बिलाल तो चो अबू बकर मां छा कया, मां पंहिंजे वस में न आहियां। हुननि खे ॾाढा धक हणंदे मज़ो ईंदो आहे, हाउ ठरंदो आहे। मूंखे वरी मार में रत वहंदे अहद अहद चवंदे मज़ो ईंदो आहे। अल्लाहु अकबर। तवज्जो त कर, मां तफ़सील में न थो वञो, छाड़ कड़कंदो थो हलो। प्यारी शइ जी जुदाई कीअं जिगरो झोरे विझंदी आहे। हरते बिलाल रज़ी अल्लाहु ताला अन्हु अल्लाहु अकबर जेका मां ॻाल्हि करणु पहुचायां ख़ुलासे वारे पासे ॾे तोखे वठी आयो आहे। जंहिं टाइम ते महबूब जी जुदाई थी वई, जंहिं टाइम ते महबूब सिंह जी जुदाई थी वई, सोने अबू बकर सिद्दीक़ जहिड़ो जवान, सोने उमर फारूक, सोने उस्मान गनी शेरे खुदा जहिड़ा जवान, उन्हनि जी सूरत हाल कहिड़ी आहे ॻाल्हि ॿिए पासे ॾे हली वेंदी। पर ते बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु चंद ॾींहं गुज़रिया, मदीनो पाक छॾे वियो। जंहिंखे ॾिसी दिलि ठारींदो हो उहो महबूब ई न रहियो। हा वजह खे ॾिसी हुज़ूर सिंह जो सहाबी आहे, सहाबी डुकंदो थो वञे, हिकिड़ो सहाबी आहे हर थो काहे पियो। ख़ैर त आहे, काॾे थो डुकंदो वञे, तूं पुछे थो। जंहिं महबूब जे मथां कलमो पढ़ियोसीं उहो महबूब जो मोकिलाए वियो। उहो सहाबी हर मूं हथ कढी करे, हर मूं हथ कढी करे मथे निहारे करे जुमला कहिड़ा तो चवे। चए तो ओ मुंहिंजा अल्लाह, हे कन ॾिना हुई जिन कननि सां तुंहिंजे महबूब जूं ॻाल्हियूं ॿुधंदोमि। हे अखि ॾिनी आई जिन अखियुनि सां तुंहिंजे महबूब जा दीदार कंदोमि। अल्लाह हाणे अखियूं बि वापसि वठो, कन बि वापसि वठो। क़यामत वारे ॾियारे अखियूं मोटाए ॾिजांइ, कन मोटाए ॾिजांइ। केड़े कम जी वो महबूब ही ना है, त ॿिया दीदार कंहिंजा कंदा। कन केड़े कम जा, वो महबूब ही ना है जिन जूं ॻाल्हियूं ॿुधंदो। वो अल्लाह साईं खे उनजी का अहिड़ी दर्द दिल वणी वई जो अखियूं बि उते ई हली वयूं, कन बि। उनखे जिस्म खपे ई न पियो। ला युमिनु अहदुकुम हत्ता कुना अहब्बा इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नासि अजमईन। उन्हनि छड़ो सिखियो हो महबूब मुहम्मद, महबूब मुहम्मद। न अब्बो याद, न अम्मा याद, न बच्चा, न बार, न पेट, न जमीन, कुछ भी न, छड़ो महबूब महबूब। पो रब के वणी विया, तॾहिं बि रब फरमाया रज़ी अल्लाह अन्हुम वरज़ू अन्हु। महबूब सां सच्चा हो, मां रब भी राज़ी, तव्हां मां अल्लाह खां राज़ी। अल्लाहु अकबर। जंहिं टाइम ते मदीने पाक के सुनो बिलाल साईं छॾे वियो। ओ बिलाल, तू त महबूब जो पाड़ो छॾियूं तो वञे, पर महबूब तोखे कोन छॾींदो। तव्हां रमज़ान मुबारक जे महीने में ॾिठो, मां भी ॾिठो, खोड़ ओड़ा महबूब जा सच्चा आशिक। हे मां हिकिड़ो मंज़र तो ॿुधाइण चाहियां। हिन रमज़ान मुबारक जे महीने में तव्हां खोड़ अहिड़ा ॾिठा
मां भी पंजे अखड़ियुनि सां ॾिठा इहराम पातल साम्हूं बैतुल्ला या बैतुल्ला में आखिरी दीद पजंदी वई रूह परवाद थींदो वियो। हाय हाय पातल छाहे इहराम पातल ब कपड़ा इहराम वारा पातल अशी चादर पातल जिस्म ते इहराम साम्हूं बैतुल्ला हुया। तव्हां खां तो पुछा कया इहराम में जेको बैतुल्ला खे ॾिसंदो पो वञे तंहिंजो रूह परवाद थींदो पो वञे ॿुधायो तंहिंसां कहिड़ो लेखो थींदो। लेखो थींदो जंहिंजो साहु बैतुल्ला जे साम्हूं वञे इन सां बि लेखो थींदो। अल्लाहु अकबर ओड़ा भी नौजवान ॾिठा मदीने पाक में रोज़े पाक जे साम्हूं रियाजुल जन्नत में जंहिंजो साहु परवाद थी वियो। हाय हाय महबूब जे घर में भर में दर ते जिन खे रब पाण वटि घुरायो चओ त इन्हनि सां बि लेखो मरणो आहे मरणो रब को या दुआ घुरंदो कर रब मरणो आहे पर मौत एड़ो त ॾिजां न जो पहचा कब्र में त जन्नत जा हेठों हिंदोरा बिस्तरा हुजनि। रब मौत एड़ो त ॾिजां जो कब्र में पहुचूं त जन्नत जी दरी खुली पई हुजे। रब मौत एड़ो ॾिजां क़यामत में उथूं त साम्हूं महबूब मोहम्मद जो दीदार थिए। वरी जो अॻिते वधूं त होदे कोसर जा जाम महबूब वारा भरियूं बीठा हुजनि ढुक पीअंदा वञो अॻिते ऐलान थिए त इन्हनि खे चओ हिसाब वारे पासे न वञो अचो रब जो दस्तरखानो लॻल आहे खाईंदा वञो साम्हूं रब जा दीदार कंदा वञो। मरणो त आहे पर ज़िंदगी अहिड़ी जो अॻिते अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। ओ सोना बिलाल तू त मदीनो छॾियो तो वञे पर मिठड़ो मोहम्मद मदीने वारो तोखे को न छॾींदो। तू मदीने वारे यार जे करे सब कुछ छॾे आए न अॼु मदीनो कीअं तो छॾियो वञे। अल्लाहु अकबर प्यारी शय जो विछोड़ो केॾो ॾुखियो आहे। सोने बिलाल रज़ी अल्लाह ताला नो जे टेम ते मदीनो पाक छॾे वियो महबूब जो दीदार थींदो वियो। हाय हाय बिलाल तू छॾे आए न सोने बिलाल के महबूब से जो दीदार थींदो वियो। महबूब जुमला केड़ा चया ओ बिलाल तू बेवफा त को न हुए। ओ बिलाल तुम बेवफा त कोन हुए तू त मुंहिंजो वफादार हुए तू त मूंसां निभाइण वारो हुए। ओ बिलाल मां मोहम्मद भी मदीने वारनि खे छॾे आयुमि। ओ बिलाल तू भी मदीने वारनि खे छॾे आए। ओ बिलाल तुंहिंजी आज़ान जेका मां मोहम्मद करीम जे दौर में गूंजंदी हुई अॼु मदीने पाक मां उहा आज़ान बंदि थी वई। सोने बिलाल से जी बारे में चे दो अल्लामा रूमी रहमतुल्लाह अलैह मसनवी रूमी में लिखियो आ त बिलाल सोनो आज़ान ॾींदो 8 मेलन ताईं सोने बिलाल जे आज़ान जो आवाज घणन मेलन ताईं। हाय हाय अल्लाह से इंशाअल्लाह असां खे आज़ान जो अदब नसीब फरमाए। अल्लाहु अकबर गालियूं खोड़ खुलंदियूं वेंदियूं मां उन पासे ॾे नथो वञा मां पंहिंजे उन मक़सद वारे ॻाल्हि ॾे थो अचां। ओ बिलाल तूं जो वयो हले त आज़ान बंदि थी वई। ओ बिलाल मां मोहम्मद करीम जो पासो छो छॾे आए मां मोहम्मद करीम जो पाड़ो छो छॾे आए। ओ बिलाल आज़ान बंदि करे छो हलियो आए। सोने बिलाल रज़ी अल्लाह ताला नो जी जीअं जो अख खुली अध रात जे टेम ते पंध काहे पियो। छाजी सवारी महबूब जो मेहणो महबूब जा लफ्ज़ त एॾो बेवफा त कोन है। बिलाल तू बेवफा। अल्लाह अकबर सुनो बिलाल रज़ी अल्लाह ताला जै टेम ते मदीने पाक में पहुची वियो
मदीने पाक में पतल खां बाद में मदीने पाक जे घिटन में आवाज अची विया जा बिलाल बिलाल अची वियो बिलाल आयो आ बिलाल आयो आ बिलाल जे अचण जी गाल जो थींदी वई पोड़न में भी साहो पजी वियो नौजवानन में भी साहो पजी वियो मदीने पाक जे अमरन भेनुरन में साहो पजी वियो उन्हनि जे दिल में या गाल वेठी अजो सागी मिठे मोहम्मद जे दौर वारी आज़ान ईंदी उहा सागी झुंगार थींदी अल्लाह से उन्हनि जाइन जो एड़ो असर रखियो आहे मूंखे अॻे हिकिड़े दोस्त वीडियो मोकिलियो हुयो त के अंग्रेज औरत जो आज़ान जो अचे पई त आज़ान अचण सां हुन जे बाहुन जा वार भी उबा थी पवनि अंग्रेजन के भी आज़ान जो हया थे तो असा के नथो थे असा शादी जा लौड बंद न कंदाऊं राग बंद न कंदाऊं भले भई आज़ान तवज्जा कर मां पंहिंजे बयान के पूरो करण वारो आ अल्लाह सही शल मुखे भी हया नसीब फरमाए आज़ान जो अदब नसीब फरमाए आमीन त चओ हरते बिलाल रज़ी अल्लाह ताला जय टाइम ते मक्के मदीने पाक जा नौजवान वडड़ा फिरी आया ओ बिलाल महबूब भी हलियो वियो तू भी छड़े वई बिलाल जी जो आयो रोज़े पाक ते हाज़री भरींदो वियो उन बिलाल जे रोवण जी गाल केड़ी कया बिलाल जे सुडकन जी गाल केड़ी कया जय टाइम ते बिलाल जे मथा वडो इम्तिहान जो टाइम इम्तिहान जी घड़ी आई जडे आज़ान जो टाइम थियो वा आज़ान जो टाइम थियो बिलाल उठ कुम या बिलाल फाज़न बिलाल तो आज़ान तडे इन सदमे को तो मां मदीनो पाक छड़ियो समझ जाए बिलाल तो आज़ान तडे इन सदमे को तो मां मदीनो चे आज़ान देण वारो सदमो आ चे तवा उन मंदिर ते पहुचो ही न था हरते बिलाल रज़ी अल्लाह ताला नो शातो चवे जे तो मुजी मजबूरी आ महबूब जे दौर में आज़ान दींदो हम पर हाने आज़ान दई को न सगबी आज़ान बिलाल साथियो थी आज़ान सागिया चे तो नन गाल बिया चे केड़ी गाल चे जे टेम ते माशद अन्न मोहम्मद रसूलुल्लाह जा लफ्ज चंदो में सामू मुझे सजे पासे दे महबूब हुंदो अशद आंगुर जो इशारो कंदो हम अशद अन्न मोहम्मद रसूलुल्लाह जे चंदो महबूब हुंदो अशद आंगुर जो इशारो चे आज़ान त चंदम पर अशद आंगुर जो इशारो काडे किया हरते बिलाल तो चवे उहा जगह खाली हुंदी मुखों बर्दाश्त को न थी सगंदी समूरन के जवाब दिने बस 2 मिनट में अब्दुल कदीर बस 2 मिनट में खत्म था किताब तवज्जा तकर सोने बिलाल के मानू ने वस कया सोने बिलाल के मानू ने वस कया नौजवान ने वस कया पोल ने वस कया पर सोनो बिलाल नंगाल ते बिठो आज़ान को नहीं दी आज़ान को नहीं दी उन टेम ते मदीने वार निकरी पंडे ज़हन में गाल सोची भला चवण लगाओ एक बे के एड़ो मानू चूंडियो जेके बिलाल ना न करे सके एड़ो चूंडियो त सही जेके बिलाल न बुध जा मदीने पाक जा मानू चवन था एड़ो मानू आहे जेके बिलाल न करे सगंदो जे केर जे सोनो हुसैन केर अम्मा फातिमा साइन जो जिगर हुसैन शेरे खुदा सोने जो जिगर हुसैन महबूब मुस्तफा करीम साइन जो डोटड़ो हुसैन दिलवारो हुसैन उन टाइम ते सुनी हुसैन जेको नंढवा सुनी हुसैन के मदीने वारन ऐलाज क्या हुसैन जी जे समूरन के बिलाल ना कहीं बिठो पर बिलाल के ताकत ही ना जो मिठड़े मोहम्मद जे बचड़न सा ना करे मदीने पाक जे मान बेचारन या पाकया
ओ सुना हुसैन तू वन चाचे बिलाल के ऐलान कर आजान दी दो हरते हुसैन रज़ी अल्लाह ताला नो जेटे मते सोने बिलाल सही वटायो सुनो बिलाल सोने हुसैन के दिसे तो अगते वधी करे सोने बिलाल जो भाकुर पातो सोने हुसैन जे चप्पल के चुमियो पोडे पेशानी के चुमियो पोडे हथरन के चुमियो पोडे जदो चाचा बिलाल नानो मोहम्मद भी हलियो वियो तू भी हलियो वे ओ बिलाल ओ चाचा बिलाल हे तो छा कयो सोनो बिलाल पाणो नथो जले सगे चवे तो ओ भाटा हुसैन ॿिया त चवनि था पर तूं तईं न चइजा जदो चाचा बिलाल मदीने पाक जे औरतुनि मूंखे इलाज कया कहिड़ा तोखे इलाज कयो इलाज कया अथऊं त चाचे बिलाल खे चयो असांखे मिठे मुहम्मद जे दौर वारी आज़ान ॿुधाए हरत बिलाल भाकुरन में रोई करे चवेस तो पुट तू मेहरबानी कर तू जिद तो लही वन मां न चई सघंदुमि आज़ान हुसैन तू इन जिद तो लही वन चे चाचा मदीने पाक जे अमड़नि बहनुनि न्याणनि बि ऐलान कया हन त तू वन हरत बिलाल रज़ी अल्लाह ताला सोने हुसैन रज़ी अल्लाह ताला नो जे उन हुक्म के मनींदे जंहिं टाइम ते आज़ान शुरू कई सोनो बिलाल आज़ान तो दे अल्लाहु अकबर जो आवाज मस्जिद नबवी में ईंदो वियो छतनि ते रोवण शुरू थियो घिटिया में नौजवान रोईंदा पाचन पोड़ा रोईंदा पाचन मदीने पाक जे घरन में रोवण जो आवाज साजे करे चे मिठे मुहम्मद जो दौर मोटी आयो हरते बिलाल अल्लाहु अकबर भी चयो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह भी चयो जे टेम ते पातो अशहदु अन्ना अन्ना जे लफ्ज़ ते पातो मुहम्मद जो लफ्ज़ न चई सघियो बिलाल बेहोश थी वियो आज़ान बंद थी वई आवाज बंद थी वियो होडे रोवण पहुचे अलाए बिलाल दुनिया छॾे न वयो अलाए बिलाल फोत न थी वियो अलाए बिलाल को बेवफाई न करे वियो सोने बिलाल जे मथों जो आया हासा होता है पर बिलाल बेहोश मुंह जे मथों शंदा पानी जहाया वियो जंहिं टाइम ते सोने बिलाल के होश आयो होश में अचण के बाद में नजर जो करे थो त सभई मथों रोवनि था सोने हुसैन के भाकुर पाए जुमला केड़ा तो चवे ओ सोना हुसैन मुआरी गाल पूरी थी मां खुशी से तुझे नाने मोहम्मद जो पाड़ो छड़ियो हम मां शौक से मदीने पाक जो हे दामन छड़ियो हम मां तुझे नाने तो सब कुछ घोर कई हम इन मदीने जे रस्तन सा मां बिलाल के प्यार हो इन मदीने पाक जे घिटन सा सिरन सा जगहन सा ओ वण वण पन पन सा प्यार हो मां जे कने मदीनो पाक छडियो सिर्फ इन जे करे छडियो त मां आज़ान जो न दई सगां त मां रही के सगंदी प्यारी शे जुदा थी वने का मामूली गाल आज जे कने असन जे भाव जी नियाणी दुनिया छडे वया या समूरन जा वरडा छडे विया हन का मामूली गाल अल्लाह से हर इंसान जे सीने में दिल दिया अल्लाह से हर इंसान के दिमाग दिनो अकुल दिनो केड़ी मलत उन दिल में सभई याद पवंदा हुंदा केड़ी मलत अकुल ते उए सभई फिरंदा हुंदा केड़ी मलत उनन जा सुख याद पवंदा हुंदा केड़ी मलत उनन जो प्यार याद पवंदो हुंदो केड़ी मलत उनन जा टहक याद पवंदा हुंदा केड़ी मलत उनन जे हथन जो मानियूं पचायला याद पवंदी हुंदियूं केड़ी मलत उनन जी झोल याद पवंदी को पत्थर दिल होंदो जेको विसरी चुको को पत्थर दिल होंदो जेको सब कुछ विसरी चुको एहसास वारो दिल वारो कदे भी न माओ जो प्यार विसारे सके तो न पीउ जो प्यार विसारे सके तो न बच्चन जी जुदाई विछोड़ो याद विसारे सके तो अल्लाह से खां दुआया जेके जेके दुनिया छॾे विया हन शल रब्बुल आलमीन समूरन सा भलाई जा फैसला फरमाए
चल रब्बुल आलमीन समूरन सा माफिया वारा मामला फरमाए। 3 दफ़ा कुल शरीफ भी पढ़ो जेके वड़ा वफ़ात करे विया आहिनि परेल साहब जा जेके समूर जा वड़ा वफ़ात करे विया आहिनि उन्हनि जे लाइ दुआऊं भी घुरऊं। 3 दफ़ा दुरूद शरीफ भी पढ़ो के